जिए लती जिए शाह सचल स्वामी जी बोली नौ न्यापो प्रोग्राम सां मां वीना श्रृंगी अव्हां जी ख़िदमत में हाज़िर आहियां। अव्हां जी ख़िदमत में दिल्ली सिंधी एकेडमी जे यादगार कवि सम्मेलन जी वीडियो रिकॉर्डिंग अव्हां सां वंडे रहिया आहियूं। हीउ मुशाइरो अमर शहीद हेमू कालाणी खे डेडिकेट कयो वियो हो। अॼु जे हिन मुशाइरे में जेको पार्ट 2 अव्हां जे ख़िदमत में पेश करे रहिया आहियूं तंहिंमें डॉक्टर मोतीलाल जोतवाणी, अर्जुन हासिद, प्रभु वफ़ा, ढोलण राही ऐं वीना श्रृंगी। अव्हां जे यादूं अजमेर राजस्थान जो शाइर ढोलण राही पंहिंजी कविता उहे पेश करे रहिया आहिनि। ढोलण राही न सिर्फ़ु पंहिंजी शाइरी ऑल इंडिया रेडियो तां पेश कई, हुन बाल गीत बि लिखिया ऐं बाल गीत कोरस में सुर बि ॾिनो। आज़ादी जे परवाननि खे श्रद्धा जा गुल पेश कंदे फरमाइनि था, ऐं आज़ादी तो ख़ातिर छा छा न थियो, ऐं आज़ादी तो ख़ातिर छा छा न थियो, कूंदड़ कुसिजी विया, सींध जो सिंदूर मिटियो, पंहिंजे रत सां वीरनि तुंहिंजो चित्र चिटियो, पंहिंजे रत सां वीरनि तुंहिंजो चित्र चिटियो, ऐं आज़ादी तुंहिंजे ख़ातिर छा छा न थियो। ढोलण राही। ये आज़ादी सां मुखातिब आहियां। ऐं आज़ादी तुंहिंजे ख़ातिर छा छा न थियो, ऐं आज़ादी तुंहिंजे ख़ातिर छा छा न थियो, कूंदड़ कुसिजी विया सींधियुनि जो सिंदूर मिटियो, कूंदड़ कुसिजी विया सींधियुनि जो सिंदूर मिटियो, पर पंहिंजे रत सां वीरनि तुंहिंजो चित्र चिटियो, ऐं आज़ादी तुंहिंजे ख़ातिर छा छा न थियो। भल बंदूकुनि मां गोलियुनि जी बरसात वसी, भल बंदूकुनि मां गोलियुनि जी बरसात वसी, तब कीन ॾिना दीवाना साम्हूं मौत पसी, ऐं आज़ादी तुंहिंजे ख़ातिर छा छा न थियो। अत्याचारियुनि मतवालनि ते इल्ज़ाम मढ़िया, अत्याचारियुनि मतवालनि ते इल्ज़ाम मढ़िया, तुंहिंजे सदके फांसीअ ते केॾा वीर चढ़िया, ऐं आज़ादी तुंहिंजे ख़ातिर छा छा न थियो। तोबुनि जे गोलनि सां उॾाया विया केई, तोबुनि जे गोलनि सां उॾाया विया केई, किनखे काणे पाणीअ जी सज़ा ॾिनी वई, तोबुनि जे गोलनि सां उॾाया विया केई, किनखे कारे पाणीअ जी सज़ा ॾिनी वई, ऐं आज़ादी तुंहिंजे ख़ातिर छा छा न थियो। नेणनि जे ककरनि मां लुड़कनि जो मींहुं वसियो, नेणनि जे ककरनि मां लुड़कनि जो मींहुं वसियो, नववर्णियुनि ऐं ॿुढड़ियुनि अखड़ियुनि जो नूर खसियो, नेणनि जे ककरनि मां लुड़कनि जो मींहुं वसियो, नववर्णियुनि ऐं ॿुढड़ियुनि अखड़ियुनि जो नूर खसियो, ऐं आज़ादी तुंहिंजे ख़ातिर छा छा न थियो। तुंहिंजा दीवाना मुर्की मरकी मरंदा विया, तुंहिंजा दीवाना मुर्की मरकी मरंदा विया, मरंदे मरंदे तो लाइ दुआऊं घुरंदा विया, तुंहिंजा दीवाना मुर्की मरकी मरंदा विया, मरंदे मरंदे तो लाइ दुआऊं घुरंदा विया, ऐं आज़ादी तुंहिंजे ख़ातिर छा छा न थियो। अनमोल हयातियूं पंहिंजूं जिन कुर्बान कयूं, अनमोल हयातियूं पंहिंजूं जिन कुर्बान कयूं, सिरवेचनि जूं कुर्बानूं गैरत की न वयूं, अनमोल हयातियूं पंहिंजूं जिन कुर्बान कयूं, मंसूरनि जूं कुर्बानियूं गैरत की न वयूं, ऐं आज़ादी तुंहिंजे ख़ातिर छा छा न थियो। हिकु ॾींहुं वतन आज़ाद थियो ऐं आज़ादी, हिकु ॾींहुं वतन आज़ाद थियो ऐं आज़ादी, पर कंहिं जो छा छा न वियो, ऐं आज़ादी। हिकु ॾींहुं वतन आज़ाद थियो ऐं आज़ादी, पर कंहिं जो छा छा न वियो, ऐं आज़ादी तुंहिंजे ख़ातिर छा छा न थियो। अॼु ॾिसंदे तुंहिंजी शिकिल वञे थो डील ॾकी, अॼु ॾिसंदे तुंहिंजी शिकिल वञे थो डील ॾकी, तुंहिंजे चौधारी दुशासन तूं द्रौपदी, अॼु ॾिसंदे तुंहिंजी शिकिल वञे थो डील ॾकी, तुंहिंजे चौधारी दुशासन
तू द्रौपदी किन तुझे खातिर घोरियो पंहिंजो तन मन धन, किन तुझे खातिर घोरियो पंहिंजो तन मन धन, के तुझो सब कुछ लूटण लाइ आता ॾिसजनि, किन तुझे खातिर घोरियो पंहिंजो तन मन धन, के तुझो सब कुछ लूटण लाइ आता ॾिसजनि। ऐं आज़ादी तुझे खातिर छा छा न थियो, 50 वरियनि में तुझो हीणो हाल ॾिठुम, 50 वरियनि में तुझो हीणो हाल ॾिठुम, है तोखे बदहाल ॾिठुम पामाल ॾिठुम। ऐं आज़ादी 50 वरियनि में तुझो हीणो हाल ॾिठुम, है तोखे बदहाल ॾिठुम पामाल ॾिठुम। ऐं आज़ादी तुझे खातिर छा छा न थियो, तो लाइ दुआ थो रोज़ घुरां, तो लाइ दुआ थो रोज़ घुरां त हुजी क़ाइम, तो लाइ दुआ थो रोज़ घुरां त हुजी क़ाइम, राही तुंहिंजी इज़त महफ़ूज़ रहे दाइम। ऐं आज़ादी तुंहिंजे ख़ातिर छा छा न थियो, छा छा न थियो। हींअर मां तव्हांजे साम्हूं दिल्लीअ जी मक़बूल शाइरा, लेखिका, सीनियर ब्रॉडकास्टर, सकाफ़ती ऐं पंगती कार्यनि सां जुड़ियल भेण हीना श्रृंगी खे पेश कंदुसि, पंहिंजी कविता पेश करण लाइ खेसि चवंदुसि। हीअ भेण हिते जी मारवी संस्था जी जनरल सेक्रेटरी आहे, दिल्ली सिंधी अकादमीअ जी मेंबर आहे। हूअ पाण खे बि मारवी सॾींदी आहे, पर मूंखे मारवीअ खां वधीक उहो सुहिणी ऐं मूमल लॻंदी आहे। हीना श्रृंगी। कविता जो उन्वान आहे जीजल। जीजल जे लोली ॿोलीअ लाइ सिर जी सट लॻाईंदसि, जीजल जे लोली ॿोलीअ लाइ सिर जी सट लॻाईंदसि, कोडर खणी कुल्हे ते नगमा धरती जा मां ॻाईंदसि, कोडर खणी कुल्हे ते नगमा धरती जा मां ॻाईंदसि। आउं पघर जे पोरे साईं परपट बाग बणाईंदसि, आउं पघर जे पोरे साईं परपट बाग बणाईंदसि। इनकलाब साओ मां आणे सोना संग उपाईंदसि, इनकलाब साओ मां आणे सोना संग उपाईंदसि। जीजल जे लोली ॿोलीअ लाइ सिर जी सट लॻाईंदसि, कोडर खणी कुल्हे ते नगमा धरती जा मां ॻाईंदसि। सिंधु ऐं गंगा जल सां दिल जी उञ मिटाईंदसि, सिंधु ऐं गंगा जल सां दिल जी उञ मिटाईंदसि। पंहिंजे रत में आऊं रंगाए खूबो चोलो पाईंदसि, सिंधु ऐं गंगा जल सां दिल जी उञ मिटाईंदसि। पंहिंजे रत में आऊं रंगाए खूबो चोलो पाईंदसि। जीजल जे लोली ॿोलीअ लाइ सिर जी सट लॻाईंदसि, कोडर खणी कुल्हे ते नगमा धरती जा मां ॻाईंदसि। प्यारे वतन जी आन मान आऊं जान ॾेई बचाईंदसि, प्यारे वतन जी आन मान आऊं जान ॾेई बचाईंदसि। हिन धरती माता साम्हूं पंहिंजो सीस निवाईंदसि, हिन धरती माता साम्हूं पंहिंजो सीस निवाईंदसि। जीजल जे लोली ॿोलीअ लाइ सिर जी सट लॻाईंदसि, कोडर खणी कुल्हे ते नगमा धरती जा मां ॻाईंदसि। क़ौमी झंडो खणी शान सां वंदे मातरम ॻाईंदसि, क़ौमी झंडो खणी शान सां वंदे मातरम ॻाईंदसि। जननी जन्मभूमि सां, जननी जन्मभूमि सां वीणा पंहिंजो नींव निभाईंदसि। डॉक्टर मोतीलाल जोतवाणी खे असीं वेंद ॾींदासीं। डॉक्टर मोतीलाल जोतवाणी जो इल्मी अदी क्षेत्र में नालो ऐं शख्सियत इजाज़त सुञातल शख्सियत आहे। पंहिंजी कलमदरी सिंधी, हिंदी ऐं अंग्रेज़ी साहित्य में योगदान ॾींदा पिया आहिनि। 50 खां मथे संदन किताब शायरी चुका आहिनि। कुझु हिकु नाला कंदसि आदम कथा जे नाले, 3 नंढा नाविल, कविता संग्रह, सुञाणप जो संकट वग़ैरह ऐं सूफ़ी शायरी ते बि सुठो कमु कयो आहे। सूफ़ी शायरी ते अंग्रेज़ी में संदन किताब शायरी चुका आहिनि।
पेश कंदा बर्मा ऐं पाक में चीन विछायो हिन सारे हुनजे दूत में जा शुक्री कॾहिं माखी नीच पूरा थियनि कॾहिं डॉक्टर मोतीलाल जोतवाणी शहादती 70 समस्त असांजे ॿियनि क्लासिकी सिंधी शाइरनि जो फॉर्म आहे बैच फॉर्म में फॉर्म पुराणो आहे ॻाल्हियूं नयूं आहिनि सम्झाईंदो कंहिं मां कविता पढ़ंदुसि उहे बैच तव्हांजे साम्हूं थो रखां मीडिया खे कोन मीडिया खे कोन आम सां सरोकार देशों के समय जो कुछ जो पता नहीं होता है अखबार में छात्र करते वो कहाँ जानो बर्मा ऐं पाक में चीन बिछायो सड़क जार बर्मा ऐं पाक में चीन बिछायो सड़क जार भारत जे सरहदुनि ते धारण कयो वार कश्मीर के हींअर वञा कुझु न कुझु हलंदी आहे चकाचौंधी देश रक्षा वीचार छपजे न अखबार बर्मा ऐं पाक में चीन विछायो सड़क जार भारत जे सरहदुनि ते धारण कयो वार देश रक्षा वीचार छपजे न अखबारुनि में डायना खे ज़ुकाम जी छपजे झटपट ख़बर डायना खे ज़ुकाम थिए डायना खे ज़ुकाम जी छपजे झटपट ख़बर अमेरिका ॾाढा बणी हलाए ज़ोर जबर आस पास जा मगर समाचार नथा छपजनि आस पास जा मगर समाचार नथा छपजनि मीडिया खे कोन आम सां सरोकार औरत सेठ चीज़ लेख छपजे अखबार में लेख छप हो औरत सेठ चीज़ लेख छपजे अखबार गॾो गॾु इश्तिहार औरत तन बदन जा गॾो गॾु इश्तिहार औरत तन बदन जा टूथपेस्ट साबुण घणा घटिया मार्केट भांत भांत कोका कोला उपभोक्ता जे पेट फाथा इंटरनेट मां किथे बताएं फाथा इंटरनेट इन जार खां केरु बचे सीरियल में छा आहे कीअं ॾिसनि स्पॉन्सर सीरियल में छा आहे कीअं ॾिसनि स्पॉन्सर प्राइम टाइम खपे बेशक ख़राब असर मुर्दो वञे सग सर या वञे नर्द खूह में उन्हनि खे त प्राइम टाइम खपे फैलिया सब जगह ये बिल्टी वापार पार्वती थी बिगड़ती पुरुष बणियो बिगार किथे आहे स्वीकार हर तरफ़ नाकार थियो किथे आहे स्वीकार जी शक्ति नहीं कयूं नाकार नेगेटिविज्म नथी शक्तियूं किथे आहे स्वीकार हर तरफ़ नाकार थियो पुलिस थाने में थियो नार सां बलात्कार पुलिस थाने में थियो नार सां बलात्कार भंभो जे बाहि लॻी ॿुधाए न अख़बार पर कोन दर्शनार क्लिंटन जूं प्रेमिकाऊं क्लिंटन ते हिन फलाणा कयो उहे त ॻाल्हियूं छपजनि पियूं पुलिस थाने में थियो नार सां बलात्कार भंभो जे बाहि लॻी ॿुधाए न अख़बार पर कोन दर्शनार क्लिंटन जूं प्रेमिकाऊं केरु नथो करे ॻाल्हि ही मुंहिंजो देश केरु नथो करे ॻाल्हि ही मुंहिंजो देश ही मुंहिंजी ॿोली ही मुंहिंजो देश प्यारो थियो देश अल्लाह मन गुलाम आहे केरु नथो करे ॻाल्हि ही मुंहिंजो देश ही मुंहिंजी ॿोली ही मुंहिंजो देश प्यारो थियो देश अल्लाह मन गुलाम आहे महिरबानी डॉक्टर मोतीलाल जोतवाणी के अंतर्गत दिल्ली के शायर लक्ष्मण भाटिया कोमल जी रचना असां वटि मौजूद आहे जेको हींअर नओं इंसान हीअ शाम मेरा जी असांजूं दूर सां झोलियूं छॾे आई मगर हीअ शाम मेरा जी असांजूं दूर सां झोलियूं छॾे आई मगर जल्दी हुन मां तारा टिमकंदासीं सोन कीअं चढ़ंदी तेसिताईं जा असां ॾाढ बराबरी वाट तंहिंते तूं सुञाणे दिख वधाए वाट तंहिंते तूं सुञाणे दिख वधाए
तीसरा कहीं सिंह जी गजगोर में गए तीसरा कहीं सिंह जी गजगोर में गए पर इहा दिया गनीमत इन असांजी कूप वनाई था इन सांस जंगल में अज साजी जान बंदूरन में जकड़े खेल सदने भर्त खातू तेल केड़ा भी करें भर्त खातू तीर केड़ा भी करें पंहिंजी छाती आहे आती हथ बजा हीनाद वेदियूं ही जंजीरूं गलियूं थी जिन अखियुनि में अॻुहा ॻोढ़ा भरियल दंद कटे अॼु थिया आहिनि घुरण तोखां हिसाब पंहिंजी हिक आयो मां ॾिसां थो खेल थियण जा जे ॾिसंदो तूं न हूंदे तूं त आखेरे में ऊंदहि जे बणियल ॼाण पूरे वेई अखियूं तंहिं कुंड में वेठो लिकीअं कंद नेवरे अॻु भरा मुंहिंजा कदम तूं कीअं ॿुधंदे आवाज़ मुंहिंजी न आहे तुंहिंजो सची साथी सदाई सोभ जो आहे नेक भरकी घुमट जो बि ॿरंदो उन मंझाई हिकु नए साण जो थींदो जनम सची साथी सदाई सोभ जो आहे नेक भरकी घुमट जो बि ॿरंदो उन मंझाई हिकु नए साण जो थींदो जनम अर्जुन हासिद अहमदाबाद गुजरात में आहिनि शार अर्जुन हासिद के साहित्य एकेडमी अवार्ड तरफां मेरो सिज किताब ते मर्कज़ी एकेडमी साहित्य अवार्ड ॾिनो हो ऐं हिन सिज जे तक़रीबन सभी मैगज़ीन में संदन रचनाऊं छपी चुकियूं आहिनि ऐं जेतिरा किताब अथनि कुझु किताब जहिड़ो के पत्थर कंडा मेरो सिज ऐं ऑल इंडिया रेडियो जी सिंधी सभ्यता संदन केतिरियूं बसूं हिंद ऐं सिंध जे संगीत जे शाइक़नि जे ज़बान ते आहिनि प्यार मोहब्बत जो जिक्र संदन रचनाउनि में बखूबी नज़र ईंदो ख़बर आहे छो अर्जुन हासिद साहब पंहिंजो तख़ल्लुक़ हासिद चूंडो आहे ऐं जॾहिं कि हुनजी शाइरी में प्यार मोहब्बत जो जिक्र रहंदो आहे बहरहाल तव्हांजे साम्हूं अर्जुन हासिद पहुची चुका आहिनि ऐं हू अॼु जे हिन ख़ासि मौक़े ते पेश करे रहिया आहिनि कॾहिं त देश ते तूं प्यार कर रुगो ॿुधाईं थो पंहिंजूं तकलीफ़ूं सलाम कर वतन जे मिटीअ ते सुभाणे कर जिते कुझु न पुछो गज़ल पेश है पसार पंहिंजूं छॾीअ वाहूं पसार पंहिंजूं छॾीअ वाहूं समाज जी वञनि सवे कोन पसार पंहिंजूं छॾीअ वाहूं समाज जी वञनि सवे कोन कॾहिं त देश खे तूं प्यार कर कॾहिं त देश खे तूं प्यार कर रुगो ॿुधाई पंहिंजूं तकलीफ़ूं कॾहिं त देश खे तूं प्यार कर रुगो ॿुधाई पंहिंजूं तकलीफ़ूं नज़ाकतुनि जा रंग रूप ॾिसी नज़ाकतुनि जा रंग रूप ॾिसी जिते किथे ज़मीर था विकिरूं नज़ाकतुनि जा रंग रूप ॾिसी जिते किथे ज़मीर था विकिरूं नज़ाकतुनि जा रंग रूप ॾिसी जिते किथे ज़मीर था विकिरूं वतन घुरे हमेशा कुर्बानी वतन घुरे हमेशा कुर्बानी फुरो को खून जो जीने तूं वतन घुरे हमेशा कुर्बानी फुरो को खून जो जीने तूं कॾहिं त पाए भाव सां भाकुर कॾहिं त पाए भाव सां भाकुर असीं जे तोखे सम्झूं छा तूं कॾहिं त पाए भाव सां भाकुर असीं जे तोखे सम्झूं छा तूं सलाम कर वतन जे मिटीअ खे सलाम कर वतन जे मिटीअ खे सुभाणे गॾु हिते हुजूं न सलाम कर वतन जे मिटीअ खे सुभाणे गॾु हिते हुजूं न हुजूं वतन जे हाल ते अचो हासिद वतन जे हाल ते अचो
गए रूम रंग वतन के हाल ते अचो हाथ गए रूम रू बिनू मगर सोचू बसार पंहिंजो छत ईअं भाऊ बसार पंहिंजो छत ईअं भाऊ समाज जी भॼन सवे ॼण ऐं दिल खे झिझोड़ींदड़ पंच पंच आवाज़ अॻियां पेश खिदमत आहे जंहिंमें फिल्सफ़ो आहे त रखो कॾहिं बि न भेद हिक राज़िक जा रिज़्क़ असां सभु जिते हिक राज़िक जा रिज़्क़ असां सभु चई वियो हिकु ॿियो हिन में आहे तूं आहीं लामहदूद तूं आहीं लामहदूद सभ में सूरत संदे पसां पियो सभ में सूरत संदे पसां पियो वहदत अल वजूद ऐं हिन में इहो ई फिल्सफ़ो आहे जेको तव्हांखे नज़र ईंदो फ़क़ति मां आहियां हिकु इंसान फ़क़ति मां आहियां हिकु इंसान न हिंदू आहियां न मोमिन आहियां न मुंहिंजो मज़हब ख़ासि न गांव न मुंहिंजो मज़हब ख़ासि न गांव वतन आहे मुंहिंजो सॼो जहां फ़क़ति मां आहियां हिकु इंसान वसाईंदा ॻोल्हियुनि जा मींहं वसाईंदा ॻोल्हियुनि जा मींहं वया रत सां रंगी मैदान वया रत सां रंगी मैदान मुरुनि खां बदतर थिया इंसान ॾिठो किथे लड़ंदा पाण में शींहं ॾिठा किथे पाण में लड़ंदा शींहं वसाईंदा ॻोल्हियुनि जा मींहं ॾिसो ही नूर परनि जो नाच ॾिसो ही नूर परनि जो नाच रूप खे अखियूं पूरे ॾिस रूप खे अखियूं पूरे ॾिस कुत नज़रुनि सां घूरे ॾिस जीव कर मंझि अणनि जो नाच ॾिसो ही नूर परनि जो नाच धके इबादत वारो वेस धके इबादत वारो वेस तोबाबुल बोले बोले तोबाबुल बोले रू ऐं गहरा में बोले रू को गहराओ को लहराओ लाओ की देश धके इबादत वारो वेस लहर में समुद्र में लहर समुद्र जा ॾिण बणी तूं जाच समुद्र जा ॾिण बणी तूं जाच मुड़ोई पाणीअ जो आहे नाच फुड़ी छा फेंग नदी छा नहर लहर में समुद्र में